नाज़रीन 2023 साल पंहिंजे पुॼाणे ते पहुतो आहे। चंद कलाकनि खां पोइ जेको सो 2023 साल जी पुॼाणी थींदी। ऐं हिन वक़्तु असां सां अहमद अली लिस्काणी जिसकाणी टंडो मोहम्मद ख़ान जो असां मौजूदु आहियूं। अचो त हिन टंडे मोहम्मद ख़ान जे नौजवान जिसकाणी साहिब खां पुछूं त 2023 कीअं गुज़रियो ऐं तव्हां कहिड़ो फ़न रखो था, पंहिंजे फ़न जे मुज़ाहिरे जो बि ख़्यालनि जो बि इज़हार कंदा। 2023 माशाल्लाह तमामु सुठो गुज़रियो असां लाइ। सही ईयर बि गुज़री वियो। वरी अलाह में उमेद आहे त अॻियों साल बि सुठो गुज़रे, ईयर बि गुज़रे। फन असीं मिड़ई आहियूं कोन, कुझु फलकार असीं कुझु कोन बि आहियूं, पर असीं मिड़ई जेको असांखे जेतिरी ॼाण आहे ओतिरी तव्हांखे ॿुधाईंदासीं। सही ॿुधायो। सफ़ायात तुंहिंजी खाती तंग पयासी, घड़ीअ गए जलाए गुलशन में वियासी, गुलनि खे गले सां लगाए रुनासी, पता पार बुलबुल खां तुंहिंजा पुछासी, अकेलाई में हू असां ते छा गुज़री, अकेलाई में हू असां ते छा गुज़री, कसम थई यो तूं ॿारनि खां पुछजा, कसम थई यो तूं ॿारनि खां पुछजा, अव्हां खां सिवा कीअं गुज़रनि थियूं शामूं, अव्हां खां सिवा कीअं गुज़रनि थियूं शामूं। वठा मींहं थर में कॾी थी बारी, कालूं झरे त तुंहिंजी कयम इंतिज़ारी, कॾी सूमरे खे हुई बेकरारी, रुनी दिल रज़ा के हितोले वेचारी, दिलासा ॾेई जिन उघिया मुंहिंजा ॻोढ़ा, दिलासा ॾेई जिन उघिया मुंहिंजा ॻोढ़ा, वञण ठही कॾहिं धनारनि खां पुछजा, वञण ठही कॾहिं धनारनि खां पुछजा, अव्हां खां सिवा कीअं गुज़रनि थियूं शामूं, अव्हां खां सिवा कीअं गुज़रनि थियूं शामूं।